ऑल पाकिस्तान यूनाइटेड इरीगेशन एम्प्लॉइज़ फेडरेशन पाकिस्तान के डिप्टी सेक्रेटरी जनरल खादिम हुसैन खोसो सखर बैराज की बहाली वाले कम में थींदड़ बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ जीनवा कन्वेंशन फोरम ते उथारण जो आवाज़ कयो है। सखर बैराज ऑफिस में मीडिया से ॻाल्हाईंदे ऑल पाकिस्तान यूनाइटेड इरीगेशन एम्प्लॉइज़ फेडरेशन पाकिस्तान के डिप्टी सेक्रेटरी जनरल और चेयरमैन सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन मुतहदा फेडरेशन खादिम हुसैन खोसो जो चवण हो त वर्ल्ड बैंक और चाइना कंपनी पारां सिंध हुकूमत से सखर बैराज की मुस्तकिल बहाली वाले मनसूबे ते थियल मुआहदे तहत 70% स्टाफ मकामी भर्ती करणो है, पर चाइना कंपनी CRBC के कामूरे मोहब्बत पणियार इंजीनियर नज़ीर अहमद लाशारी मिली भगत करे रिश्वत वठी गैर वास्तेदार मानू भर्ती कया आहिनि। जॾहिं त फर्ज़ी नालनि ते ठेका इशू करे पाण नाक़स मटीरियल जो इस्तेमाल कनि पिया। सखर बैराज क़दीमी असासो है उन जी मुस्तकिल बहाली वाले कम में थींदड़ बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ स्विट्ज़रलैंड जीनवा कन्वेंशन में शिरकत लाइ वञी रहियो आहियां, जिते जीनवा कन्वेंशन फोरम ते इन मसइले खे पिणु उथारींदसि। आलमी बैंक सखर बैराज की मुस्तकिल बहाली लाइ 32 अरबनि जो काथो लगायो हो, जंहिंमां 16 अरब जारी भी करे चुकी आहियां, पर कंपनी जा ऑफिसर बेक़ाइदगियूं कॾे वॾी करप्शन कई है, जंहिंजी जांच कराई वञे ऐं मुलविस कामूननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची